नमस्कार दोस्तों, हींअर असां बीठा आहियूं नगर पार्कर जे महावीर जे मंदिर यानी जीन मत जे मंदिर में। ऐं हिन मंदिर ॾिसो, ही 2-3 हज़ार साल पुराणो मंज़र आहे। हिन जो ख़ूबसूरत हिन जो चिटसाली ॾिसो केतिरी न हसीन आहे, केतिरी महिनत आहे, केतिरी न असांजी पुराणी तहज़ीब आहे। पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हुन तहज़ीब खे पंहिंजे ई हथनि सां घुटो ॾेई हुनजो क़त्ल कयो पियो वञे। ऐं हीअ ॾिसो, हाणे हीअ बि जेके पंहिंजो जेके मूर्ति आहे या ही पंहिंजो चिटसाली आहे, हिन जी ॾिसो कहिड़ी बेहरमती कई वई आहे, हुनखे आशेकार ढायो वियो आहे। खोड़ सारियूं ॿियूं हिते तस्वीरूं आहिनि, जीअं मिसाल तौरु हीअ तस्वीर आहे। हाणे हीअ ॾिसो कहिड़ी ख़ूबसूरत तस्वीर आहे, पर हिन जो मुंहुं आशेकार किन माण्हुनि ढाए वरितो आहे। हाणे ॿियूं खोड़ सारियूं अहिड़ियूं तस्वीरूं आहिनि, हीअ तव्हां सभु ॾिसो पिया, हीअ सभु तस्वीरूं आहिनि। हीअ तस्वीर आहे, ॿी तस्वीर मां तव्हांखे ॾेखारियां, हीअ इनसाइड आहे। हाणे हीअ ॾिसो कहिड़ी हसीन तस्वीर आहे, चिटसाली आहे, पर छा कजे जो हिते जे माण्हुनि हिते शायदि हिननि ते पंहिंजो एतिरो ध्यानु कोन पियो ॾिनो वञे। हिते जा चौकीदार आहिनि या हिते जी इंतिज़ामिया आहे, उहो हिन ते एतिरो ख़ासि ध्यानु कोन पई ॾिए। पर हीउ ॾाढो इंतिहा हिकिड़ो ख़तरनाक कमु थिए पियो, हिकिड़ो तारीख़ सां हिकिड़ो खिलवाड़ थिए पियो। हीअ ॾिसो, हाणे अहिड़ियूं हसीन चिटसाली जेके आहिनि, हिते पंहिंजो हसीन मूर्तियूं आहिनि, उन्हनि सां ॾिठो कहिड़ो हुनजी तज़लील कई वञे पई। वरी अफ़सोस सां चवणो पए थो, असांजा पंहिंजा ई माण्हू, असांजा एजाज़ अली सिंधू साहिबु, असांजे पंहिंजा ई माण्हू जेके आहिनि, असांजी तारीख़ सां कहिड़ो खिलवाड़ कनि पिया। बसि यार अफ़सोस थिए थो हिननि ॻाल्हियुनि ते, त असांजी तारीख़ दुनिया हिननि शयुनि ते फ़ख़्रु करणु घुरिजे, ऐं बजाए मतिलबु हिन जी सार संभाल करण जे, हिननि शयुनि ते प्राउड फील करण ते, हीअ शयूं असांखे हिकिड़ो दुनिया खे ॾेखारण जी, असीं हथ सां हिते हिननि शयुनि खे असीं डेमेज पिया रसायूं। हिते कुझु अहिड़नि ख़्यालनि जा माण्हू अचनि था जिन खे शायदि हीअ शयूं नथियूं वणनि। अरे बाबा, शयूं नथियूं वणनि त पोइ तव्हां छो था अचो? जी बिल्कुलु। तव्हांखे जेकॾहिं हीअ शयूं नथियूं वणनि त पोइ तव्हां हिते न ईंदा करियो। हिते हा यार, हिननि जी ॾिसो, हिते तव्हां हीअ राजा हीअ जेका तव्हां तस्वीर ॾेखारी, हीअ तस्वीर पुराणी शयूं आहिनि, ऐं हेॾा हिन जे मुंहनि हिननि जा जेके चहिरा आहिनि, हिननि खे अहिड़े तरीक़े सां हिकिड़ो ॿिया हीअ ॾिसो, हीअ पंहिंजो ॿाहिरि ही जेके मूर्तियूं आहिनि, हीअ ॾिसो हिननि हीअ ॾिसो था, हीअ ॾिसो, हीअ मूर्तियूं आहिनि, त हिननि सां ॾिसो पंहिंजो शिकार हुननि खे हथ सां कयो वियो आहे। हाणे हीअ मूर्ति आहे, तव्हां ॾिसो त हीअ मूर्ति जो आशिकार, ॿी मूर्ति सभु सेफ आहे, सिर्फ़ु हुनजो मुंहुं ॾाढो वियो आहे। ऐं ॿी ही मूर्ति आहे, हीअ ॾिसो कहिड़ी ख़ूबसूरत मूर्ति आहे। ऐं हिन जे मथां बि ॾिसो सिर्फ़ु हिन जो चहिरो जेको आहे उहो ॾाढो वियो आहे। हीअ सभु एतिरियूं मूर्तियूं आहिनि, हीअ हेॾी हसीन चिटसाली आहे। पर जेकॾहिं हिन साइड ॾिसो त हिन साइड बि साॻी हशर लॻो पियो आहे। यार वॾे अफ़सोस सां चवणो पियो त हिन पंहिंजो मंदर जी पंहिंजो देखभाल कोन पई थिए। ॾिसो, हाणे हीअ सभु मूर्तियूं जेके बि आहिनि तव्हां ॾिसी सघो था, इहे पंहिंजे अखियुनि सां। आउं त हिते पहिरीं दफ़े आयो आहियां, पर हिते अची मूंखे ॾाढो अफ़सोस थियो आहे त हिते हिननि मंदर जेके आहिनि हिननि जे ॾिसो, हाणे ॾिसो, हाणे हीअ मूर्ति आहे, हिननि जो हीअ चहिरो आहे, ठीकु आहे। हीअ हीॾिसो, हिन जो चहिरो आशिकार चहिरो हिन जो कटियो पियो आहे। ऐं हीअ जेके हाणे यार कहिड़ी मूर्ति ते आऊं, कहिड़ी चिटसाली ते आऊं हथु रखां? हीअ ॾिसो, हीअ जेको तव्हां ॾिसंदो हीअ ॾिसो, हीअ आहे, हीअ पई आहे, एतिरो ॾिसो। यार हेॾी असांजी तारीख़ सां खिलवाड़ कयो वञे पियो, यार इंतिहा अफ़सोस जी ॻाल्हि आहे। हिते अची चयो आऊं जीन धर्म जो, असांजे पुराणा क़दीमी जेके धर्म आहिनि या उन्हनि जी रीतूं आहिनि, उन्हनि जी रस्मूं आहिनि, उन्हनि जी तारीख़ आहे, उहा आऊं ॾिसणु चाहियां पियो। मां ॾिसी मूं चयो त आऊं ॾाढो ख़ुशि थींदुसि, पर हिते अची मूंखे ॾाढो अफ़सोस थियो आहे त यार हीअ छा आहे। ॾाढो ही हशर लॻो पियो आहे यार। ही हिते जी इंतिज़ामिया आहे, हिते जा जेके माण्हू आहिनि, यार छा त कजे हिननि खे, कहिड़ो हिननि खे पंहिंजो लक़ब ॾिजे त यार हिननि हीअ छा कयो आहे। जी सिंधू साहिबु, तव्हां हिते अची छा पंहिंजो ॿुधायो त छा ॾिसे? ही सभु मूर्तियूं आहिनि, ॾिसो ही सभु ही मूर्तियूं आहिनि। मां अचां थो हिकिड़ो मिंट परे खां। त हीअ हथ सां सॼो डैमेज कयो वियो आहे, शयुनि खे हथ सां, माना कोके सां या कंहिं शइ सां डैमेज कयो आहे। हीअ उहे माण्हू आहिनि जेके सिंध जी तारीख़ खे मस्क करणु पिया चाहिनि, ऐं जेके सिंध जी हिकिड़ी ख़ूबसूरत हसीन तारीख़ आहे, हीअ असल में सिंध खे ख़तमु पिया करणु चाहिनि। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, सिंध हीअ शयूं ख़तमु थी वियूं ऐं असांजी हिकिड़ी सुञाणप ख़तमु थी वेंदी। ऐं
असांजी जेका असुल सुञाणप आहे असांजो जेको हिकिड़ो असुल हिकिड़ो तारीख़ी विरसा आहिनि बस यार आख़िर में मां सभिनी दोस्तनि खे इहो ई गुज़ारिश कंदुसि त हीअ वीडियो आउं फेसबुक ते अपलोड कयां पियो ऐं वधि खां वधि दोस्त जेके पंहिंजो सिंध सां सचो प्यारु कनि था, जेके असांजी तहज़ीब सां तारीख़ सां सचो प्यारु कनि था, उन्हनि सां आउं पंहिंजो इहो हथ जोड़ मुंहिंजी इल्तिजा आहे त शेयर कनि ऐं पंहिंजो हिननि ते बाक़ाइदा एक्शन खयो वञे त हिन जी छा आहे। हिते जो हिकिड़ो पंहिंजो छा चऊं हिकिड़ो आहे दोस्त वेठो अथई, उनखां पुछूं था त हू हिते जो रहवासी आहे या हिन मंदर जी देखभाल कंदो आहे या अदाजान तव्हांजो नालो ॿुधाइजो। मिस्री। पाण केरु आहियो? कोहली आहियो। हिन मंदर जी देखभाल तव्हां कंदा आहियो? केतिरनि ॾींहंनि खां? 2 साल खां। तव्हां हिते पंहिंजो गवर्नमेंट जे थ्रू आयो या पंहिंजो पोइ कंहिं चयो आहे तव्हांखे हिते? मतिलबु पंहिंजो पाण हिते वेठा आहियो? 2 साल खां वेठा आहियो। अंदरि असां मंदर जी सभु असां हालति ॾिठी आहे। हुते जूं जेके बि मूर्तियूं आहिनि, जेके चिटसाली आहे उन्हनि सभिनी जी बेहुरमती कई, उन्हनि जा मुंहुं जेके चहिरा आहिनि उहे सभु ॾाठा विया आहिनि। हीअ पंहिंजो कंहिं हीअ कॾहिं खां आहे? तव्हांजो नालो हिकु दफ़ो ॿीहर ॿुधाइजो। तव्हांजो नालो हिकु दफ़ो ॿीहर ॿुधाइजो। मिस्री। पाण कोहली आहियो? काथों जा? नगर शहर जा। हिन पंहिंजो मंदर जी 2 साल खां देखभाल कयो पिया। गवर्नमेंट तव्हांखे रुपयो बि कोन थी ॾिए ऐं हिते गवर्नमेंट जे तरफ़ां को हिते को माण्हू आहे छॾियल या पंहिंजो ठलो मंदरु सुञो पियो अथई? अच्छा, ॿियो केरु ई कोन्हे हिते? यार वॾे अफ़सोस सां चवणो पिए थो त हीअ असांजी तारीख़ आहे, असांजी 2-3 हज़ार साल पुराणी तारीख़ आहे। असांजी सिंध जो तशख़ुस आहे ऐं उन तशख़ुस असांजी तारीख़, असांजी तहज़ीब, असांजी सिंध जी तज़लील कई वञे पई। हिन मंदर जे अंदरि घिड़ी माण्हू जेकॾहिं पंहिंजो मूर्तियुनि जी बेहुरमती कनि था त इन ते वधि खां वधि अफ़सोस करे सघिजे थो यार।